चे पो त मां बंगले ते कमु कंदो आहियां। पोइ काका वसाया बंगले ते निकिरियोसीं। अकुल जा अंथा हिते को हिकिड़ो बंगलो आहे, हिते हज़ारे बंगला आहिनि। हिकिड़ो बंगलो मोर खे ॻोल्हींदासीं। हज़ारे बंगला, पर वसाया तोखे त 5 गंज खां वधीक ॻणियूं कोन थो अचे। कूड़ो आहीं पकड़जी पिए 6.5। अञा बि घणा हूंदव। एतिरा बंगला हिते ठाराया अथनि। जेकॾहिं हिकिड़ो बंगलो असांजे ॻोठ में ठाराए न छा थींदा भला? काका वसाया जेकॾहिं न हिकिड़ो बंगलो असांजे ॻोठ में ठाराए ॾे न पोइ त मज़ा ई मज़ा हूंदा। सभु गॾिजी हुन बंगले में रहूं। बूढ़ा छा तूं असांखे बंगलो ठाराईंदे वॾो? बंगलो तव्हां ॾिठे ई हो बसि। ॿी का ॻाल्हि कयो त मोर खे कीअं ॻोल्हियूं? जेकॾहिं उन वक़्तु पादो पुछ पुठी ते न रखिया न त मोर खे असां मञाए वठूं हा। पाले जो पुछ आहे छा? अरे बग़ैर पुछ असांखे पादा थींदा आहिनि छा? मूंसां मज़ाक न कयो, न त मां त सभिनी सां किटी करे छॾींदो सफ़ा किटी। असां सभिनि सां कटी कंदे त पोइ ॻाल्हाईंदे कंहिंसां? ॿियनि सां ॻाल्हियूं कंदे छा? मूड़ न मोगा। मां हिन पंहिंजे फुफाट गुंगे सां ॻाल्हाईंदुसि। हा उनखे खां परे हिन जे दिमाग़ में शादी जा ख़्याल वेठल अथई। किथे तोखे पंहिंजी कुआर न सम्झे पोइ पाण सम्झी थो। मूंखे निंड थी अचे, मां सुम्हां पोइ हरू बहू वरी। बाबा राजन के मिनतू करना मूंखे बि पाण सां गॾु शहर वठी वञे। मिंत मेड़ो त मां बि कंदोसांसि, बाक़ी ज़ोर इहो हुनजे पलूअ में त तोखे कोन ॿधंदुसि न। जेकर रांझन खे मुजेरी चवंदो न त हुनजो चवणु कोन टारींदो। काका टिबा बाबा मुजेरी के चवण खां ख़ौफ़ थो गाए। छोरो मूंखे रुगो इहो ॿुधा त तूं शहर वञी आख़िर कंदे छो? बाबा जेकॾहिं न उते कमाईंदुसि तुंहिंजे लाइ खोड़ सारा पैसा खणी ईंदुसि। मूंखे त पता त तूं शहर वञी कमाए मुंहिंजो मथो अचे लख ते धोईंदे। भाऊ कांडेरा जेकर छोकिरो महिनत करे न तोखे लख ते मथो धोराए सघे थो। महीने में 200-300 मस कमाईंदो त पोइ मूं लाइ लख किथां आणींदो? हिनजी सॼी ज़िंदगी ईअं गौर थी वेंदी। बाबा जेकर माण्हू महिनत करे न लख बि कमाए सघे थो। अरे तूं 1 लख त छा पर 1000 कमाए खणी आए न त मां अल्लाह जो शुक्र कंदुसि। बाबा तूं मूंखे रुगो शहर वञण जी इजाज़त वठी ॾे, पोइ ॾिस कीअं तो 1000 कमाए अचां। ठीकु आहे पुटु, सुबुह जो सवेल मुजेरी ॾे वेंदुसि, तुंहिंजे करे वञी पटको पेरनि ते रखंदोमांसि। पोइ पक सम्झ त रांझनि खे ज़रूरु वठी वेंदो, भलाई थी थी। हिन पासे वयमि तो मूंखे ॾिसी वठंदा, उन जे करे मूंखे रस्तो ई ॿियो वठिणो आहे। उन तरफ़ वेंदुसि जीअं उन्हनि जी नज़र मुंहिंजे मथां न पवे। कोने बाक़ी रोज़ हितां गुज़रंदो सामान वठणु। अॼु ॿियो टियों ॾींहुं आहे, नज़र ई कोन थो अचे, राहे काॾे गुम थी वियो। तुंहिंजे ख़ौफ़ खां या शर्म खां तुंहिंजे साम्हूं अचणु नथो चाहे। मां बि ॾिसां त इहो केतिरो लिखंदो। जेसि ताईं मां हिन कमीने खे ॿधी पंहिंजी जाइ ते खणी नथो हलां तेसि ताईं मूंखे आराम कोन ईंदो। तूं वेह गाॾी ते त बंगले वारी घिटी मिली ॾिसूंसि। वेह।
काका मुजेरी दुआ कयो त खेरनि सां शहर वञी पहुचनि। रांझन बाबा हिन छोरे जो बि ज़िद लॻो पियो आहे त मूंखे बि शहर वठी वञ। काका हिन खे वठी वञण को मसालो न आहे। तव्हांखे त ख़बर आहे त वारीअ जो पंधु ॾाढो ॾुखियो आहे। काका मुजेरी हिन जे अफ़ालनि जी मूंखे ख़बर आहे। हे हितां खां वठी पके ताईं कोन हली सघंदो, पोइ हिनखे किचीअ में रसो विझी मूंखे गिलणो पवंदो। रांझन मां सफ़ा अहिड़ो बि न आहियां जहिड़ो तूं सम्झींदो। पुट रांझन ही छोकिरो बि जवान मुड़ुसु आहे, पंधु किरी वेंदुसि। हिन जो पीउ बि हिन खां बेज़ार आहे। छो त छोरो अॼु निकिरे सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। काका टिबा जेकॾहिं तूं चवीं थो त मां हिनखे वठी थो वञा। इहो कॾहिं वारीअ जे पंध में हिन गोई कई न त गॾा वांगुरु ईअं लठियूं हणंदो मां, गोॾा ई गोॾा कुटींदुसि। पर निभागे खे मां कुल हेॾे कोन खणंदुसि, लठियूं हणंदो हणंदो शहर ताईं वठी वेंदोमांसि। तोखे पूरी पूरी इजाज़त आहे, हली कुटींदो वञजांइसि। काका टिबा ॾे त ख़बर तूं मुंहिंजो सॼण आहीं या दुश्मन। बाबा ही पंध अणांगो आहे, ही पाण पंधु कंदो या वरी तोखे गिलींदो। ठीकु आहे काका मुजेरी, मां हिनखे साण वठी वेंदो आहियां। हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा। टिबा डबू तव्हां अॻिते हलो, मूंखे रांझन सां कुझु ॻाल्हाइणो। खरी जी पहले मूंखे उमेद एतिरी कान ई त असीं को एॾो कमाईंदासीं ॾोकड़। जेकॾहिं हिन वखर जी ॻाल्हि कजे सॼो वखर बि वठी आयासीं, ऐं माशाअल्लाह अधु पैसा बि बचिया आहिनि। ईअं ई जेकॾहिं असां रोज़ अधु पैसा बचायासीं न त कुझु ई महीननि में। अम्मा तूं हिते महीनो रहण जी ॻाल्हि थी करी। मां त चवां थी त अॼु ई वापसि ॻोठ हलिया हली। तूं हिते महीना रहण जी ॻाल्हि बिल्कुलु बि न कर। पोइ हिते छा आहे सिवाइ बुखुनि जे? जेकॾहिं वस थिए त अॼु ई हलूं। अम्मा जल्दी थींदी, बसि ज़रूरु थींदी, ऐं असां पंहिंजे घर वञी पहुचंदासीं। हा जेकॾहिं अलाह साईं महिर कई ज़रूरु पंहिंजी अबाणे कखे हलंदासीं। रांझना बाबा तोखे चवणु मुनासिब त कोन थो लॻे, पर हू बि पंहिंजो आहे। हुनखे धारियुनि वांगुरु धिके धार त कोन कबो न। काका मुजेरी किथे तव्हां मोर जी ॻाल्हि त कोन था कयो? हा रांझना खड़पी लई माई कज़ी आया हा, हथ जोड़े मिंथूं करे विया आहिनि त जेकॾहिं रांझन खे मोर शहर में मिली वञे न त उन सां सभु नफ़रतूं ख़तमु करे उनखे पंहिंजो सम्झे। हाणे मुंहिंजो चवणु वठिजांइ त उनखे सभु ख़ताऊं बख़्श करे चइजांइ। पराए शहर में आहे बाबा, जेकॾहिं तूं उन ते हथड़ो फेरींदे न त हू पाण खे अकेलो महसूसु कोन कंदो। जी काका मुजेरी, हुन जेका ग़लती कई आहे हुनजी सज़ा हू भोॻे चुको आहे। मां कोशिशि कंदुसि त पंहिंजे हमराहनि सां गॾु मोर खे बि ॻोल्हे वठां। थी बि सघे थो त असांजे छोकिरनि सां मोर मिलियो बि हुजे। ख़ुदा कंदो त सभई गॾु हूंदा। जेकॾहिं छिड़ विछड़ हूंदा त मां उन्हनि खे ॻोल्हे वठंदुसि। हा बाबा रांझन, हाणे तोखे पारत आहे जे छोकिरा मिली वञनि न त उन्हनि सभिनी खां पघारूं वठी ऐं खयूं अचिजांइ। असां पेटनि सां पथर ॿधी इहे 10-12 ॾींहं सूरनि सां गुज़ारे वेंदासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, सभिनी जूं उञायल अखियूं ऐं बुखायल पेट बाबा तुंहिंजूं राहूं तकींदियूं। काका मुजेरी, हिननि उञायल अखियुनि खे ओसीअड़ो कोन ॾींदुसि। अलाह कंदो त पंहिंजे हिन मागनि ते ज़रूरु मोटींदुसि। कालबीरा राजन शहर लाइ निकिरी वियो आहे। तूं वञ मुजेरी सां मिली अच,
हुन राजन खे मोर जी पारत कई अलाए न। मुंहिंजे खे मूं चयो हो न पारत कई हूंदी, वधीक मां पुछांसि थो वञी। वरी बि पुछी अचण में हर्ज कहिड़ो आहे? पक थी वेंदी त दिलि खे आथत मिली वेंदी। मुंहिंजे लिए अञा घर हूंदो, जेॾी महिल उतां अॻिते वञे त हवालो वठी थो अचांसि। ठीकु आहे, मां ॾिसी थी अचां। वधाई छा पई सोची? इहो ई सोचियां पई त अदा रांझण हितां वियो आहे नाज़ा खे ॻोल्हण जे लाइ। सिर्फ़ु नाज़ा न, सभिनी खे ॻोल्हे हथु कंदो। राणी खणी अणतुड़ नाज़ा जी अथसि। हा वधाई, जीअं मुंहिंजे दिलि मां मोर विसरे नथो, ईअं ई अदा रांझण खां नाज़ा नथी विसरे। जेकॾहिं काका हो तूं ज़िद न करे आ न त नाज़ा अॼु असां सां गॾु हुजे हा। जेकॾहिं निकिरणो हुयो त सभु गॾिजी निकिरूं हा, केॾो न सुठो हुयो। पर हिन वक़्तु कणो कणे खां धार थी वियो आहे। को किथे आहे त को वरी किथे आहे। राणी न ॼाणे त नाज़ा किथे हूंदी ऐं कहिड़े हालनि में हूंदी। खड़पीर घर में रुगी बाई आहे, पक मुंहिंजे उताक थी वियो हूंदो। तूं चईंदी त खड़पील घर छो वेठो आहे, हिनखे धिके ॿाहिरि कढां। मूंखे आगुर ॿुआरणो आहे ऐं तूं हिते पलथी आयूं वेठो आहीं। तू वेठो हूंदे न त मुंहिंजो कमु कोन निबरंदो। वञा थो माई, वञा थो, तूं आगुर ॿुआरे वठ। ऐं ॿुध, मुंहिंजे खां न पूरा अहवाल वठिजांइ ऐं उन मथां ज़ोर रखी रांझण जो पूरो हाल वठिजासीं। इहो पुछा कंदो सां त रांझन छा चयो, पूरो हाल अहवाल तोखे वठी थो ॾियां। माई वॾी घर में विहार न थी ॾियां, 5 मिंट सार खण कोन थी ॾे। नाज़ा, तोखे पंहिंजी झोपड़ी में वेहण नथो अचे? जे वक़्तु बि तोखे ॾिसां थी तूं अची हिते बीही थी रही। आख़िर तूं अहिड़ो हिते छा लधो आहे? हिकिड़ा अचनि पिया ऐं ॿिया वञनि पिया। हुननि खे चाहींदी आहियां। इन्हनि खे? पर छो अम्मा? थी सघे थो अम्मा, कॾहिं रांझण जो हितां गुज़र थिए। अम्मा, किथे रांझन किथे असां, ऐं तूं वरी हित पई थी रांझन खे जाची। जॾहिं असांजी क़िस्मत असांखे हिते वठी आई आहे त पोइ रांझण जी क़िस्मत बि रांझण खे हिते ज़रूरु वठी ईंदी। मूंखे पूरो यकीन आहे अम्मा त रांझण हिते ज़रूरु ईंदो। अच्छा हाणे अच्छा हलूं घर। काका मुंहिंजे खेर सां अॼु राजन शहर थो वञे। हाओ बा हाओ, बस दुआ कर त हू पंहिंजे मक़सद में कामयाब थी अचे। परेशान न थियो काका, रब कंदो त रांझन ॻोल्हे लांदो छोकिरनि खे। अबा शहर ॿाहिरि आहे, उते छोकिरनि खे ॻोल्हणु को सोलो कमु न आहे। को पतो कोन्हे को अड़ांगो शहर आहे त पोइ रांझण बि न अथव। कांडेरा पोइ बि रांझण लक लताड़ी वेठो आहे, पोइ हिते कोन हटंदो। टिबा लक लताड़ण असांजे लाइ सोलो आहे, पर शहर कंहिं समुंड खां घटि कोन्हे। ॿी ॻाल्हि ॿुधायईं, शहर जा माण्हू वॾा बेक़दर आहिनि। पुछीनि न त बाबा सोलो ॾसी नथा ॾियनि। मुंहिंजे अला मोर जी पारत रांझण खे कई अथई, हू वीचारो हुते अकेलो आहे। मथां तोखां इहा ॻाल्हि दिमाग़ खां घुसी वई हुजे। बाबा ईअं ई थींदो, अखर अखर करे मूं रांझन खे सम्झायो आहे। ॿी ॻाल्हि त मूं हुनखे वॾी पारत बि करे छॾी आहे। पोइ हू मोर जे मथे ते बि ज़रूरु हथु फेराए। वीचारो खड़पील ॾाढो परेशान आहे। टिबा मुंहिंजो पुटु एतिरो गुथल न आहे। ॻाल्हि इहो नथो कयां सूमर, असांजो रांझण लखनि में हिकु आहे, पर हुनजी दिलि में मोर जे लाइ थोरो रंज हुयसि। पर जे मुंहिंजे हुनखे पारत कंदो न त हुनजो रंज लही वेंदो। हा टिबा, असां मुहबती माण्हू आहियूं,
मोहब्बतुनि जे माॻ जा माण्हू आहियूं। पंहिंजी दिलि में कंहिंजे लाइ बि रंज न आहियूं रखंदा। कीने ऐं कुल्फत खे पंहिंजे दिलि में रखूं ई कोन। असां हिते मोहब्बत वंडण आया आहियूं, मोहब्बत वंड बि न। उहे सभु हलिया हलिया मस्त। राणी, तो कॾहिं सोचियो आहे ही उदास ॾींहुं रातूं अलाए कॾहिं ख़तमु थींदियूं? इहो वक़्तु बि गुज़री वेंदो। राणी, अलाह कंदो बीहणो नाहे। ॾुख ॾोरा सूर ॾिसी असीं अची हिन उमिरि ताईं पहुतियूं आहियूं। पंहिंजनि जी जुदाई जा ॾींहं घणो वक़्तु बीहणा बि नाहे। असांजा माण्हू ज़रूरु माॻनि ते पहुचंदा ऐं उन्हनि जी उकीर बि ख़तमु थी वेंदी। सही थी चई वधाई। असां पंहिंजे चेहरनि ते मुर्क आणियूं त कीअं आणियूं? असां जवानी में ई पिराइब जा अक्स थियूं ॾेखारियूं। अलाह कंदो वधाई, असांजा माण्हू जल्द माॻनि ते पहुचंदा। उथी मथे उथ उथी उथ मथे उथी। मूंखां हिकु विक बि नथी खजे, मां अॻिते न हलंदुसि। पहिरियां ई मूं काके कांडेरे खे चयो हुयो त तो वारो ही डड्डो पंधु कोन करे सघंदो। हिनखे घर में विहार। डड्डो न, डब्बू डब्बू। अड़े डब्बू ऐं डड्डे पाण में छा विरायो आहे? हल हलण जी कर। पुट जे कॾहिं न तो इहा सुस्ती कई त हिन जंग में असांखे बघेड़ मिरूं खाई छॾींदा। बग़ैर हा बघेड़। हिन करे अच हलण जी कर। हलिया बग़ैर जहिड़ो ई छोकिरो मोर आहे न, सचो ऐं ख़ुदकार, अहिड़ा माण्हू ज़िंदगी में तमामु थोरा ठा। हा बाबा, बिल्कुलु। मोर में जेतिरी सच्चाई आहे न, ओतिरी खुददारी बि अथसि। सच मां हिन दौर में ईमानदार माण्हू तमामु घटि मिलंदा आहिनि। बाबा, तव्हां भला हुनखे घणी पघार ते बीहारियो हुयो? पघार जो त मूं हुन सां कोन ॻाल्हायो, पर जेकॾहिं 2-3 हज़ार हुनखे ॾिबा न त ख़ुशि थी वेंदो। बाबा, 2 ॾींहंनि खां पोइ उनजो अधु महीनो पूरो थींदो। उन खां पोइ मोर खां पुछंदासीं त जेतिरी हुनजी दिलि चवंदी न, ओतिरी हुनखे पघार ॾींदासीं। जेका तुंहिंजी मर्ज़ी आहे मां, पर जेतिरी दिलि चवई न, पर बाबा हुन ग़रीब जी मदद ज़रूरु कजे। न ॼाण त इहे ॾुख असांजा अलाही कॾहिं ख़तमु थींदा। कॾहिं असां सुखनि जो साह खणंदासीं, कॾहिं असां सुख ॾिसंदासीं। भई ॾुख ऐं सुख ज़िंदगीअ जो हिसो आहे। कल्ह सुख हुया, उहे गुज़री विया, वरी ॾुख अची विया। अलाह कंदो त इहे ॾुख बि गुज़री वेंदा। अलाह साईं मां उमेद न लाहे, हर वक़्तु उन जो शुक्र अदा कंदो रहे। ना शुक्री नाहे मुजेरी, मालिक जो शुक्र त कयूं पिया न। बसि इहो सोचिया पई जो एतिरो थी पए जो 3 वक़्त जी मानी मिली वञे। उन खां वधीक ॿियो असांखे कुझु बि न घुर्जे, कुझु न। घणी लालच लोभ कोन था रखूं, बस गुज़र सफ़र चङी तरह थिए। बुख ते उथूं त ज़रूर था, पर मालिक खे पार था, बुख ते असांखे सुम्हारे न। पर मुजेरी, जेकॾहिं असांजा सभु छोकिरा कम ते हूंदा त छा हू 3 वेलनि जेतिरो कमाए सघंदा? ऐं हिन सॼे वेड़े जो
बुखियो पेट भरे सघंदा? पहिरियां त इहो ॾिसणो पवंदो त छोकिरा महीने में कमाइनि केतिरो था, पोइ अंदाज़ो लॻाईंदासीं त बाक़ी खाधो खुटे केतिरो थो, पोइ हिसाब करे हथु अहिड़ो रखंदासीं जीअं मथीं पघार ताईं का बि परेशानी न थिए। इहा समूरी ख़बर बि तॾहिं पवंदी जॾहिं छोकिरा महीनो कमाए पैसा खणी हिते पहुचंदा। अधु महीनो गुज़री वियो आहे, बाक़ी 10-12 ॾींहं आहिनि, उहे बि गुज़री वेंदा। बसि रुॻो इहा दुआ घुर त मालिक साईं उन्हनि जी रोज़ी कुशादी करे। बाक़ी महीने गुज़रण में ॾिसी थी देरि कोन थी। दिबाग खे पूरे शहर में ॻोल्हियो, पर सम्झ में नथो अचे। सम्झ में नथो अचे त इहो निभागो काॾे गुम थी वियो। हू साफ़ दिलि जा माण्हू आहिनि, ख़ुदा तुंहिंजे कहर खां उन्हनि खे बचाए। आख़िर हू कमीनो मूंखां केतिरो बचंदो? मां त चवां थो तूं उन मिसकिन जो पीछो छॾे ॾे। आख़िर उन तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे? जेसी ताईं इहो निभागो हिन घर में हूंदो न, तेसी ताईं मुंहिंजी चाचाई न सोट वटि इज़त कॾहिं बि कोन थींदी। तुंहिंजो पंहिंजो किरदारु अहिड़ो आहे, उन में हुन ग़रीब जो कहिड़ो ॾोह? मूंखे ख़ौफ़ थी पियो आहे त किथे मुंहिंजी सोट हुन सां शादी न करे। इन करे मां हुन कमीने खे उतां तड़े कढणु थो चाहियां। इहो तुंहिंजो वहम आहे। तुंहिंजी सोट पढ़ियल लिखियल ऐं हू निसोरो ॼट, हुन सां भला शादी कीअं कंदी? मुंहिंजी सोट खे अहिड़ो ई मुड़ुसु घुरिजे जेको हुनजे इशारनि ते उथे ऐं वेहे। हाणे तूं मूंखे ॿुधाए त मोर खां वधीक हुननि खे ॿियो को माण्हू मिलंदो? त पोइ तूं बि त हुननि जो ताबेदार बणिजी वेंदे। पर मूं मां उन्हनि खे ख़ौफ़ थी पियो आहे। उन्हनि खे इहो ख़ौफ़ आहे त इहो अहमद असांजी मिल्कियत खे उॾाए छॾींदो ऐं हू कमीनो हुनजी मिल्कियत जी हिफ़ाज़त कंदो। तूं इहो अजायो वहम न कर। हू मोर सां शादी कॾहिं कोन कंदी। किथे ॿिए हंधि करे त उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाबा भला इहो त ॿुधाए त ॻोठ कॾहिं वापसि हलंदासीं? चरी थी वई छा? तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त ॻोठ हलियो ते बुख मरूं? हले फाटा कटियूं फाटा। मरणो पवणो आहे हिते ते हिते कमु करे जेकॾहिं खोड़ सारा पैसा गॾु कयूं पोइ त हलंदे न। खोड़ सारा पैसा बि ईअं त गॾु कोन थींदा न। अम्मा खोड़ सारा पैसा गॾु करण जे लाइ सॼो ॾींहुं कमु कंदसि। सुबुह खां वठी शाम ताईं गॾु मिली करे पाठा मेड़ींदासीं। थकिजी पवंदी अम्मा, थकिजी पवंदी। ॻोठ में जो सॼो ॾींहुं बकरियूं चारींदी हुयसि, हुते त कान थकबी हुयसि। त पोइ ॿुधाए हिते कीअं थकिजी पवंदसि? ठीकु आहे। हाणे एॾा सारा पैसा गॾु कर, पोइ अॻंठे पैसनि जी मथी हलंदासीं तुआरे ॻोठ, बसि न। बाबा इहो त ॿुधायो भला अदा वारा बि त इन शहर में आहिनि न? अम्मा उहे न शहर में आहिनि, पर शहर गूंगा किथे था लभनि? असां बि त हर हंधि रुलूं था, नेट त मिलंदा न। अम्मा जेकॾहिं न हो असांखे मिली पिया त इहा असांजी ख़ुशनसीबी हूंदी। अम्मा रांझन हिन शहर में आयो हूंदो अलाए न? सभिनी खां वधीक तोखे मिड़ई रांझन सवायो यादि ईंदो आहे। पर रांधो सभिनीनि खां वधीक यादि आहे। अम्मा उहो बि न करे जो सॼो ॾींहुं रांझन सां पई रांधियूं कंदी आहे। के महिल कोॾियुनि सां पई खेॾंदी आहे, के महिल बिलोरे पई खेॾंदी आहे, के महिल इटी ॾकर बि खेॾंदी आहे, के महिल अख ॿूट बि राति पई कंदी आहे। उहो इन करे त यादि रहे थो न बाबा। ख़ुदा कंदो त उहो बि असांखे मिली वेंदो। पोइ अम्मा मां वञा थी ॿाहिरि, रस्ते ते थी बीहां, मन रांझन नज़र अची वञे। छोरी जड़ी रांझण लाइ चरी आहे चरी। घणो वक़्तु जो न छोरे रांझण लाइ बकरियूं चारियूं उहो त यादि ईंदुसि न। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।